रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज्जत व नामूस को मामूली अमल न आहे। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क व मोहब्बत में अवां ॾिठो त चंद ॾियारा अॻ में लाहौर में मीनारे पाकिस्तान जो एॾो वॾो ग्राउंड जिते 1940 में पाकिस्तान जी करारदाद पेश थी, उन यादगार मक़ाम ते जमा थी करे ऐं छा त मीनारे पाकिस्तान जो इज्तिमा हो। इज्तिमा जी न इब्तिदा किथे महसूस थिए पई, न इंतिहा किथे नज़र अचे पई। इहो आशिक़ व सादिक़ हुआ जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जे लाइ इन अज़म सां गॾु मैदान ते शरीक थिया त जेकॾहिं अॼु बि गुस्ताख़ रसूल पाकिस्तान में ज़िंदा आहिनि ऐं उहे गुस्ताखी जी जिसारत कंदा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ व सादिक़ हुज़ूर सां इश्क ऐं मोहब्बत करण वारा उहे बि मैदान ते मौजूद आहिनि ऐं इंशाअल्लाह ही पाकिस्तान हुज़ूर जे गुस्ताखनि जो क़ब्रिस्तान त थी सघे थो, ही उन्हनि जो मुल्क ऐं वतन न आहे। असां बि इहो ई यादि कयूं था त हुज़ूर जे इश्क व मोहब्बत में जेकॾहिं ज़रूरत पेश आई त पंहिंजो तन मन धन क़ुर्बान कंदासीं इंशाअल्लाह। ऐं असांजे लाइ क़बूलियत आहे। अवां तारीख़ ते नज़र कंदो त तारीख़ में हिकिड़ो अहिड़ो ज़मानो बि हो जीअं असां सीरत तय्यबा जे उनवान ते जलसो कयूं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुबारक सीरत जो ज़िक्र कयूं था, हुज़ूर जी मुबारक तालीमात जो ज़िक्र कयूं था, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाब व अहल बैत जी तारीफ़ कयूं था, उन जो ज़िक्र कयूं था। ईअं हिकिड़ो तारीख़ जे वर्कनि में महफ़ूज़ आहे त हिकिड़ो जलसो ईसाई जमा थिया ऐं उन वक़्तु हिकिड़ो ईसाई पादरी स्टेज ते अची करे उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन कई। को हिकिड़ो अहिड़ो कलमे पढ़ण वारो मुस्लमान जलसे में न हो जेको उन जे गर्दन खे कलम करे सघे, उन जी ज़बान खे छिके सघे। जलसे जे भर में कुतो ॿधल हो, शिकारी कुतो। त मां अर्ज़ इहो करणु चाहियां पियो त जेकॾहिं इंसान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज़्ज़त व नामूस जे तहफ़ुज़ वारो कमु न कंदा, अल्लाह क़ादिर आहे त जानवरनि खां इहो कमु वठे, पर उहो इंसान ई बेकार आहे जेको मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज़्ज़त व नामूस जे तहफ़ुज़ जे लाइ को कमु न करे सघे। चुनाचे जॾहिं उन पादरी तौहीन कई त उहो कुतो ज़ंजीर खे टोड़ाए अॻिते वधी करे स्टेज ते तौहीन कंदड़ पादरी जे मथां हमलावर थिए थो, उनखे ज़ख्मी करे थो। कुते खे पकड़े करे वापसि ॿधनि था। जलसे में चर्चा शुरू थिया। कंहिं चयो त कुतो छितो आहे, कंहिं चयो त कुतो शिकारी आहे, कंहिं चयो त कुतो घणनि ॾींहंनि खां बुखायल ऐं उञायल आहे, ऐं कंहिं चयो त ईअं न आहे हिन पादरी हुज़ूर जी तौहीन कई, मुस्लमाननि जे नबी आख़िर ज़मान जी तौहीन कई। हिते कोई इंसाननि में दिफ़ा करण वारो न हो, इन जी ज़बान खे रोकण वारो न हो। इहो कुतो ज़ंजीर टोड़ाए जे मथां हमलावर थियो आहे। तो पादरी वज़ाहत करण लॻो अहिड़ी ॻाल्हि न आहे। पादरी चवण लॻो त कुतो कुतो आहे, कुतो शिकारी हो। मां हथनि जा इशारा कया पियो तकरीर करण दौरान त कुतो सम्झे पियो त ही मूंखे शिकार जी बछ करे थो। जॾहिं जो ज़ंजीर न खोलियो वियो त कुतो ज़ंजीर टोड़ाए इन सबब जे करे मुंहिंजे मथां हमलो थियो, हमलावर थियो ऐं पादरी वरी तौहीन करण लॻो। ऐं जॾहिं ॿियो दफ़ो तौहीन कयईं, साॻियो ई कुतो ज़ंजीर में ॿीहर ॿधल कुतो ज़ंजीर खे टोड़ाए हिकु दफ़ो ॿीहर उन पादरी जे मथां हमलावर थियो ऐं उन पादरी खे काटे करे उन जे जिस्म खे बेजान करे उनखे मारे मुर्दार करे छॾियईं। चुनाचे जॾहिं ईसाइनि जे उन इज्तिमा में तारीख़ जे वर्कनि में मां ख़ाली वाक़ियो नथो ॿुधारियां, तारीख़ जे औराक तां हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे नक़ल करे ॿुधारियां थो। उन इज्तिमा में 50,000 ईसाई उन्हनि कलमे तय्यबा भरे करे मुस्लमान थी विया।
असा भी सीरत तय्यबा जे इज्तिमा में आहद क्यों। आज भी मुसलमानन में अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क व मोहब्बत उवें ही जिंदा है। इंशाअल्लाह जरूरत पेश आई त मुसलमान तन मन धन जी बाजी लगाईंदा। उन मुजाहिद जे घर असां त ॾिसूं था उन मुर्दार खे जे तोहीन कई बलूचिस्तान में, उनके खणी हिकिड़े कब्रिस्तान में विया। मुसलमाननि चयो त इहो मुर्दार, इहो कुत्ते जो नालो रखण बि हिन जी तोहीन आहे, इनखे मुसलमाननि जे कब्रिस्तान में दफ़न न कयो। ऐं उन मुजाहिद जे घर में हार फूल ऐं मुसलमाननि जा हुजूम आहिनि। तारीख़ रुॻी एतिरी न आहे। सलमान तासीर गवर्नर हो, पंजाब जे गवर्नर हाउस में जिंदगी गुजारे पियो। उन हिकिड़े गुस्ताखे रसूल जी हिमायत कयईं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जे मुक़द्दस क़वानीन जे मथां ज़बान दराज़ी कयईं, ज़बान खोले। उन जी सिक्योरिटी ते मामूर पुलिस वारो जेको उनखे हिफ़ाज़त जे लाइ मुक़रर थियल हो, उन जे मथां इस्लामाबाद में फायर खोले उनखे जहन्नम में पहुचाए। उन गवर्नर जो गवर्नर हाउस में जनाज़ो अचे थो त गवर्नर हाउस की मस्जिद जो इमाम चए थो मुझे ईमान जो मसइलो आहे, मां हिन मुर्दार गवर्नर जो नमाज़ जनाज़ा पढ़ाइण जे लाइ बि तयार न आहियां। ऐं जॾहिं मुजाहिद उन अज़ीम मुजाहिद मुमताज कादरी जो शहादत थिए थी, त्यास ते टंगियो वञे थो त पाकिस्तान जे भाड़ी ऐं बुज़दिल हुक्मराननि खे उन ॾियारे ट्रैफिक भी रोकनी पए थी त किथे मुसलमान जनाज़े में न शरीक थियनि। अहिड़े तरीक़े सां सॼे सिस्टम खे जाम करे त जीअं हिन जनाज़े जी का लाइव कवरेज न थिए। ऐं पोइ बि ॾिठो वियो त 15-20 किलोमीटरनि में उन आशिक़ रसूल जो जनाज़ो थियो। नारे तकबीर, शान रिसालत, खत्म नबूवत, कादियानी कुत्तन ते, कादियानी के हामिद ते, गुस्ताख रसूल की एक ही सजा, सरतन से जुदा, सरतन से जुदा, गुस्ताख रसूल की एक ही सजा, ताजदारे खत्म नबूवत, नारे तकबीर। चुनाचे इन्हनि गुस्ताखनि जे ख़िलाफ़ जदोजहद हले थी। ऐसा जा अकाबिर उलमा अवां ॾिठो त पोएं हफ़्ते लाहौर जे उन ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस में 50 साल जश्न मल्हायो वियो। मुसलमानों, यो फितनो खत्म न थियो आहे, यो फितनो अॼु बि मौजूद आहे। इन फितने जो तारुफ एक मुसलमान जे इल्म में हुजे। कादियानियत वो फितनो आहे जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो इनकार कयो, जन कुरान जो इनकार कयो, जन कलमे जो इनकार कयो, जन उम्महातुल मोमिनीन जी तौहीन कई, जन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी जी तौहीन कई, जन असहाबे रसूल जी तौहीन कई, जन अल्लाह जी तौहीन कई। ऐं ये सभिनी फितननि जा ये मजमू कादियानियत आहे। ऐं कादियानी चवनि था त इन्हनि सभिनी इनकारनि जे बावजूद असां मुसलमान आहियूं। मां अव्हां खां पुछा कयां थो को अल्लाह जी तौहीन करे मुसलमान रहंदो? जेकॾहिं सम्झो था त ॻाल्हायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जो इनकार करे मुसलमान रहंदो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद को दावा करे त गुलाम कादियानी मलून अल्लाह जो नबी आहे, छा इस्लाम बाक़ी बचंदो? बीबी फातिमा ज़हरा अम्मा खातून जन्नत जी तौहीन करे छा मुसलमान रहंदो? सहाबा इकराम जी तौहीन करे छा बि पोइ बि मुसलमान रहंदो? ऐं उहे चवनि था त इन सभिनी तौहीन खां बाद बि असां मुसलमान आहियूं। असां जी जदोजहद, जमियत उलमा जी जदोजहद, अकाबरीन जी जदोजहद, जिए 50 साल पहिरियां मुफक्किर इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती महमूद रहमहुल्लाह कादियानिन जे फितने खे पकड़े पार्लियामेंट में वठी आयो। 21 ॾींहंनि जी जरा खां बाद पाकिस्तान जी क़ौमी असेंबली मुत्तफ़िक़ तौर ते कादियानिन खे गैर मुस्लिम अक़लियत ऐं काफ़िर करार ॾिनो। 50 साल बाद तव्हां ॾिठो सुप्रीम कोर्ट में
मुबारक सानी जे नाले सां हिकिड़े कादियानी जो केस आयो, उन कादियानी कुरान में तारीफ़ कई, रदो बदल कयो, केस ट्रायल कोर्ट खां हलियो, हाई कोर्ट खां थींदो सुप्रीम कोर्ट ताईं पहुतो, ऐं सुप्रीम कोर्ट उन कादियानी के रिलीफ ॾिनो ऐं चए त कुरान जी तारीफ़ या इज़हार जी आज़ादी आहे, भले जंहिंखे वणे कुरान में रदो बदल कंदो रहे। उन खां बाद तव्हां ॾिठो नज़र सानी थी, साॻी जगह ते सूरत हाल रही, वॾा वॾा जयद उलमा नज़र सानी में आया, बरेलवी मसलक जो वॾो आलिम जनाब मुफ्ती मुनीबुर रहमान साहब शरीक थियो, ऐं आले सुन्नत वल जमाअत उलमा देवबंद जो अजीम जयद आलिम दीन बिला शुबा जंहिंजे इल्म जा चर्चा पूरी दुनिया में आहिनि, शेखुल इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद तकी उस्मानी साहब शरीक थियो, पर जज जे मथा को भी फर्क न पियो, साॻी फतवा ॾेई छॾे त चार दीवारी जे अंदर जेकॾहिं को पंहिंजे इज़हार जी आज़ादी वारे हक़ जे तहत कुरान में रदो बदल करे थो त इहो हक़ आहे, अलियाज़ बिल्लाह। ऐं वठो त टियों दफ़ो साॻियो कोर्ट केस साॻी सुप्रीम कोर्ट में अचे थो, वक़्त जो मर्द कलंदर हजरत मौलाना फजलुर रहमान साहब कोर्ट में अचे थो, जज साहब के मुखातिब थी करे मर्द कलंदर फरमाए तो, चीफ जस्टिस साहब काजी फायज ईसा साहब 72 साल उम्र थी वई आहे, इन पाकिस्तान जे कोर्टन में खोड़ अहिड़ा सियासतदान आया जंहिंजे दामन ते दाग हुआ, करप्शन जा केस हुआ, जंहिंजे मथां मुल्क जे फुरण जा केस आ, कटाड़े में अची बीठा। अॼु मां कटाड़े में इन जे करे आयो आहियां त मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज्जत और नामूस जे तहफ़्फ़ुज़ जो सवाल आहे। जज साहब हुजूर जे इज्जत और नामूस जे तहफ़्फ़ुज़ जो केस खणी तव्हां जी कोर्ट में आयो आहियां, ऐं अल्लाह ताला उन मर्द कलंदर खे उन कोर्ट में फातिह बणायो। जज साहब फतवा ॾिनी, उहा फतवा ॾिनी जेका उलमा फतवा ॾिनी। 50 साल पहिरियां पार्लियामेंट में असेंबली जा मेंबर भी हुआ, मुफक्किर इस्लाम हजरत मौलाना मुफ्ती महमूद के जनाब जुल्फकार अली भुट्टो साहब कादियान के काफिर करार ॾियण वारी ड्राफ्टिंग ठाहे करे मुफ्ती साहब जे हथ में मुफ्ती साहब फातिह कादियानियत बणिजी वियो, ऐं 50 साल बाद जस्टिस कादी फायज़ ईसा कादियानिन जे उन साजिश के नाकाम बनाने वाले मर्द दरवेश, मर्द हुर, मर्द कलंदर हजरत मौलाना फजलुर रहमान साहब के आईन कानून की दुरुस्तगी कंदे हिकिड़ो फैसलो पकड़ाए तो 50 साल बाद फातिह कादियानियत थियो त हजरत मौलाना फजलुर रहमान साहब थियो। असां अचूं पूरे पंहिंजे उलमा जे पुठियां हलूं, एॾे वॾे फितरनि जो मुक़ाबलो करनि था, असां घर में वेही जेका हिमायत कयूं था, ॼण असां पंहिंजो शुमार कयूं था त असां इन्हनि मर्द कलंदर जी जमायत सां गॾु आहियूं। अल्लाह ताला असांखे पंहिंजे अकाबिर असलाफ जी इन अज़ीम जमियत जे क़द्र जी तौफ़ीक़ ॾे, उलमाए हक़ जो साथ निभाइण जी तौफ़ीक़ ॾे। ऐं बिलाशुबा पाकिस्तान में ये फितना मौजूद आहिनि, गली मालनि में मौजूद आहिनि, इन फितरनि जे मुक़ाबले जे लाइ जेकॾहिं को प्लेटफॉर्म आहे तो वो अकेलो प्लेटफॉर्म जमियत उलमा इस्लाम जो आहे। अल्लाह ताला असांखे कदम कदम ते पंहिंजी जमियत सां गॾु हलण जी तौफ़ीक़ ॾे। आमीन।